पीपल्स पार्टी जो एमएनए सलाहदीन जुड़े जो नून लीग कारकुननि जे हमले में ज़ख़्मी पीपी मूजिब आज़ाद कश्मीर जे तक ख्वाबरा में नून लीग जे कारकुननि सलाहदीन जुड़े जो ते सिंधियूं गोलियूं हलायूं। बाहन में गोलियूं लॻण सबबि सलाहदीन जुड़े जो ज़ख़्मी थी पियो अस्पताल मुंतकिल। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो चौधरी लतीफ़ अकबर ते थियल हमले जी मुज़म्मत। बिलाल भुट्टो चयो आहे त नून लीग जे शरपसंदनि तरफ़ां चौधरी लतीफ़ अकबर ते हमलो मुज़म्मत जो अमल आहे। चौधरी लतीफ़ अकबर ते हमले बाद संदसि चूंड तक एले 31 में पीपी कारकुननि मुश्ताक शाह के शहीद कियो। नून लीग गोले लठ ऐं ज़बरदस्ती सां नून लीग आज़ाद कश्मीर जे अवाम जे वोट ते धाड़ो हणी रही आहे। चौधरी लतीफ़ अकबर ते हमले जी ज़िम्मेवारनि ऐं जियाले मुश्ताक शाह जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कियो वञे। मुज़फ़राबाद डिवीज़न जे 8 मुहाजिरनि जे 12 सीट्स ते पोलिंग जो वक़्तु ख़त्म ॻणप शुरू। इलेक्शन कमीशन एले 27 ते पोलिंग मुलतवी करे छॾी। शदीद बरसातुनि ऐं लैंडस्लाइडिंग सबबि चूंड अमलो ऐं सामान पोलिंग स्टेशन्स ते न पहुची सघियो। मुहाजिरनि जी 12 सीट्स ते चइनी सूबनि में 1057 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वियूं। कराची, हैदराबाद, सकर, लाड़कानो, घोटकी, गंभट, मीरपुर बाथेलो, डहरकी, कुनरी ऐं संजर चांग में सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं पोलिंग अमल जारी रहियो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बि पोलिंग ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जारी। पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि पारां मुख़्तलिफ़ तबक़नि ते बेज़ाब्तगियुनि जूं शिकायतूं। इलेक्शन कमीशन के मुबैना धांधलियुनि, इंतज़ामी गिफ़लत ऐं इख़्लाक़ी बाज़ाब्तनि जी भञकड़ी ते मुदाख़लत जी अपील। पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि जो चवणु आहे त एले 30 जी पोलिंग स्टेशन्स ते बैलेट बॉक्स ॿाहिरि मुंतक़िल करे बैलेट स्टीफिंग कई वई। एले 28 जे 71 पोलिंग स्टेशन्स ते अमलो न पहुचण सबबि पोलिंग शुरू न थी सघी। एले 32 में हिकु सरकारी मुलाज़िम नून लीग जो पोलिंग एजेंट बणिजी वेठल आहे। मुख़्तलिफ़ तबक़नि ते पीपल्स पार्टी के पोलिंग एजेंट्स के पोलिंग स्टेशन्स ते वेहण न पियो ॾिनो वञे। एले 31 ते पीपल्स पार्टी के वोटर्स के खणी ईंदड़ 50 खां वधीक गाॾियूं रोड बंदि हुअण सबबि फाथल आहिनि। पीपी उम्मीदवार चौधरी लतीफ़ चयो आहे त बंदि पियल रोड खोलराए फाथल वोटर्स के महफ़ूज़ रस्तो ॾिनो वञे ऐं पोलिंग जो वक़्तु वधायो वञे। सिंध में ॿिए ॾहाड़े में बरसात जारी। विॼूं किरण, घरनि जूं छितियूं किरण ऐं ॿिनि वाक़िअनि में 3 ॿारनि समेत 5 ॼणा फ़ौत। हैदराबाद, मिठी, उमरकोट, टंडो मोहम्मद ख़ान ऐं टंडो जाम खे बरसात मोड़े छॾियो। खिपरो ऐं कुनरी में रोड रस्तनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो। माण्हू घरनि ताईं महदूद। मिठी जे ॻोठ बकुअ में 2 नींगर महताब ऐं शदियो मेघवार तराई में ॿुॾी फ़ौत। ॻोठ कारीहार में बि तराई में वहिंजंदे नींगर फ़ौत थी पियो। पंगिरियो भरिसां घर जी छित किरण सबबि 22 वरनि जो नौजवान रमेश कूली फ़ौत थी वियो। कानपुर बहर में विॼूं किरण सबबि उमरकोट वासी नौजवान भूरो जोगी फ़ौत। नंगर पार कर ऐं फुलहरियूं में विॼूं किरण जा वाक़िया, हिकु ॿारु ज़ख़्मी, 3 ढोर मरी विया। जाम शोरो, मटियारी, सांगड़, ठठो ऐं सिजावल में बि तेज़ वसकारो। मातली, भिटशा, हाला, उनेरोलाल, टंडो बागो ऐं झुडो में बि बरसात। हेठान वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बिजली बंदि थियण सबबि रहवासी परेशान। सिंध में 4 अगस्त ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। सखर, घोटकी ऐं खैरपुर में शहरी ॿोॾि जो ख़दशो। पीडीए में अलर्ट जारी करे छॾियो। चिकमाबाद, कशपोर, शिकारपुर ऐं लाड़काने में बि शहरी ॿोॾि जो ख़दशो। पीडीए में जो चवणु आहे त नूरशहर फिरोज़ ज़िले में शहरी ॿोॾि जो ख़दशो आहे।
बरसात बाद वाहन ऐं शाखुनि खे घारा पवण शुरू। सीराणी में बीरवा शाख खे 50 फुट घारो पइजी वियो। पाणी घरनि में दाख़िल। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। घोटकी भरिसां महेश्वर वाह खे बि 50 फुट घारो पइजी वियो। फसल पाणी हेठि। गुडू ऐं सखर बैराज वटि नंढी बोर बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वकिरो 2,60,813 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 2,27,051 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वकिरो 3,40,442 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 2,87,192 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वकिरो 1,13,050 क्यूसिक ऐं हेठां वकिरो 83,315 क्यूसिक रिकॉर्ड। सिंधु दरिया में 4 बाद कमाल देरो जो कचो पाणी हेठि अची वियो। 15 खां वधीक ॻोठनि जो कमाल देरो माही भाण ऐं कंडियारो सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। ज़मींदारी बंदि खे दरिया जो पाणी पाइण लॻो। रहवासियुनि में ख़ौफ़। कराची इंतजामिया कंटेनर्स रखे प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया। प्रिया कुमारी समेत 28 मुबैना अगवा ऐं गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाज न थियल हो। प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अॻवान सोनी पारस चयो आहे त ॿारनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज रोकण ख़ातिर कराची प्रेस क्लब जा रस्ता बंदि कया विया आहिनि। एहतिजाज लाइ असांखे कंहिं दग जी ज़रूरत न आहे। असां ॿाहिरुनि समेत किथे बि एहतिजाज कंदासीं। हुकुमरान ॿाहिरुनि खां अहिड़ा ढिनल आहिनि त उन जो मतिलबु हू ग़लति आहिनि। ढिनल आहिनि त पोइ कुर्सियुनि ते छो वेठा आहिनि। वकील अॻवान अरशद शर चयो आहे त बाज़ियाबी लाइ वॾनि माण्हुनि जो ॿारु हुजणु ज़रूरी आहे। यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु अगवा थियो हो त हुनखे ॿिए मुल्क मां बि बाज़ियाब कराया विया। प्रिया कुमारी समेत सिंध जे मुग़वी ॿारनि जे वारसनि खां हाणे एहतिजाज जो हक़ बि खसियो वियो आहे। हुकुमराननि जी भुल आहे त हू कंटेनर्स लॻाए सिंध जे माण्हुनि खे आवाज़ उथारण खां रोके सघंदा। सचल ॻोठ मां अगवा ॼाणायल ॿिनि ॿारनि जी अमर तहमीना मेमण बि एहतिजाज लाइ पहुची वई। तहमीना मेमण जो चयो आहे त 11 महीना अॻु ॿिनि न्याणियुनि ज़ैनब ऐं फिज़ा खे अगवा कयो वियो हो। न्याणियूं ज़ाहिर थियूं पर हवाले न कयूं वयूं। मेहर पुलिस जे अगवा ॼाणायल 3 शागिर्दाणनि खे बीरपुर ख़ास मां बाज़ियाब कराइण जी दावा। 8वीं क्लास जी 3 शागिर्दाणनि रोशनी तीवड़ो, फातिमा जामरी ऐं तंज़ीला पहवर जे वारसनि बी सेक्शन थाणे ते अगवा जा धार केस दाख़िल कराया हुआ। डीएसपी मेहर जो चवणु आहे त 3 शागिर्दाणनि खे बीरपुर ख़ास मां बाज़ियाब कराए हिकु जवाबदार ज़ेन खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक पुछा ॻाछा कई पई वञे। हैदराबाद में 8 ॿारनि जी माउ मुड़ुस सां क़तल, जवाबदार गिरफ़्तार। गरीब नवाज़ कॉलोनी में कुर्बान अबड़ो घरवारी ज़ुबैदा खे पिस्टल जा फायर करे क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त ज़ुबैदा ओॾ कुर्बान अबड़ो सां ॿी शादी कई हुई। जवाबदार खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो आहे।